दोस्तों तव्हांखे ॾेखारियो त सही असांजे ॻोठ जा नंढड़ा आहिनि जेके बकरियूं चालींदा आहिनि ऐं स्कूल जो शौक़ु हिननि खे बिल्कुलु कोन्हे छो त हिननि खे माइट चवनि था त तव्हां बकरियूं चारियो पढ़ी छा कंदा तो जो माइट चवे थो त बकरियूं चारे छा कंदा पढ़ी छा कंदा। दोस्तों इहे असांजे ॻोठ जा नंढड़ा नंढड़ा धनार आहिनि जेके बकरियूं चालींदा आहिनि ऐं इहे हिन जूं बकरियूं आहिनि ऐं इहे नंढड़ो आहे जंहिंजो तव्हांखे इंटरव्यू ॿुधायूं था हींअर। हे चवे तो मूं खां पुछो तो स्कूल छो नथो वञे तो बाबा चवंदो तो बकरियूं चार ऐं ॾाॾा चवंदो तो स्कूल पढ़ ऐं हिनखे बि शौक़ु कोन्हे स्कूल वञण जो त पोइ कमु कीअं हलंदो। इहे असांजूं ॿनियूं आहिनि इहे असांजा नंढड़ा आहिनि जेके बकरियूं चारनि। अॼु स्कूल कोन वई मोकल आहे हा यार वाकई इहे असांजी बकरियूं आहिनि बकरियूं नंढड़ी नंढड़ी। स्कूल वेंदो आहे ईअं वञे ई कोन पढ़ी छा कंदे न पे कोन थी स्कूल वञ तुंहिंजो पे नथो स्कूल वञ बाबा छा थो चए बकरियूं चार पिणे जो त बकरियूं चार अच्छा ऐं तुंहिंजा ॾाॾा बि चए तो बकरियूं चार स्कूल पढ़ ॾाॾा चए तो स्कूल पढ़ बाबा चए तो बकरियूं चार अच्छा तूं पिणे चए कोन पढ़ा छो कोन पढ़े कंहिंजूं बकरियूं अच्छा स्कूल कॾहिं वियो आहे ईअं शौक़ु आहे पढ़ण जो शौक़ु ई कोन्हे पोइ तो किथां पढ़ंदे तो शौक़ु बकरियुनि जो आहे बकरियूं चारींदे पढ़ंदे कोन। घणे बजे बकरियूं चारी घणे बजे बकरियूं चारी अच्छा सही सही पोइ ख़र्चो पाणी ॾींदा आहिनि न ख़र्चो पाणी ॾींदा आहिनि तोखे शइ ॿे पैसा ॾींदा आहिनि घणा पैसा ॾींदा आहिनि शइ जा